कंहिं ज़माने जी ॻाल्हि आहे त जापान जे हिकु ॾुरांहें ॻोठ में हिकु पोड़ो मुड़ुसु ऐं संदसि पोड़ी ज़ाल रहंदा हुआ। हिकु ॾींहुं पोड़ो काठियुनि लाइ जबल ते वियो ऐं काठियुनि जी भरी ठाहे जॾहिं घरु आयोसि त संदसि ज़ाल हिन खे सुञाणे न सघी, बल्कि हिन खां रड़ निकिरी वई त हीउ केरु ओपरो मर्द संदसि घर में घिरी आयो आहे। हू पंहिंजे मुड़ुस खे उन करे सुञाणे न सघी जो हू वेंदे वक़्तु हिन जहिड़ो 70-80 सालनि जो पोड़ो ऐं हींअर हू साॻिए कपिड़नि में जिन में हू घर खां निकितो हो 30 सालनि जो जवान पियो लॻो। ज़ाल तर्जुमा पंहिंजे मुड़ुस खां पुछियो त हू अहिड़ो जवान कीअं थियो? छा कंहिं हिन जे मथां जादू कयो आहे या कंहिं दवा पियारी आहे जंहिंसां हू जवान थी वियो आहे? मूंखे त का ख़बर न आहे। आउं त रोज़ वांगुरु काठियूं वढे भरी ॿधी मोटियो आहियां। पोड़े यानी हाणे जवान थी वियल ॿुधायो। हा अलबत्त अॼु मूंखे उञ लॻी सो रस्ते ते वेंदड़ हिकु आबशार मां 2-4 पाणी जा ढुक ज़रूरु पीतमि। बसि आउं सम्झी वियुसि, हिन जी पोड़ी ज़ाल चयो। इहो सॼो कमाल उन आबे हयात जो आहे जंहिंजे पीअण सां माण्हू जवान थी वञे। मूंखे उन जो ॾस ॿुधाए त आउं बि इहो पी जवान थी अचां। हिन जे मुड़ुस हिन खे उन वेंदड़ आबशार जा ॾस पता ॾिना जेको जबल जे पहिरीं चाढ़ी ते हिकु गार जे मुंहुं वटि हो। हिन जी ज़ाल हिन खां मोकिलाए पाणी पीअण लाइ निकिती ऐं खेसि चयईंसि, तूं पघर सुका त आउं इजो थी जवान ऐं सुहिणी थी अचां, पोइ गॾिजी था मानी खाऊं। ऐं पोइ हिन जे मुड़ुस खे ज़ाल जो इंतज़ारु कंदे कंदे घणी देरि थी वई। हिन खे सम्झ में न आयो या त आबशार त एतिरो वेझो आहे जो अधु कलाक में माण्हू पहुचियो वञे त हिन जो अञा ताईं को ॾस पतो कोन्हे। एतिरे इंतज़ार खां पोइ खेसि अची ॻणती वरायो सो पंहिंजी ज़ाल खे ॻोल्हण लाइ घरां निकितो। आबशार वटि पहुची हिन चौधारी ज़ाल जी ॻोल्हा कई, पर हिन खे को बिने बशर नज़र न आयो ऐं पोइ ज़ोर सां संदसि नालो वठी सॾु कयईं, पर खेसि उन जो बि जवाबु न मिलियो। नेठि हू मायूस थी हाणे मोटण वारो हो त उते संदसि कननि ते कंहिं नंढड़े ॿार जो आवाज़ु आयो, उआ उआ। ही छा आहे? हिन चयो। जीअं त हिन आबशार हेठि ठहियल ढंढ जे किनारे ॾे ॾिठो त हिन खे हिकु नंढड़ो ॿारु नज़र आयो। हू उन जे वेझो आयो ऐं जॾहिं ॾिठईं त इहा साल खनि जी छोकिरी कंहिं ॿिए जो ॿारु न आहे पर संदसि ज़ाल हुई। दरअसल हू लालच में अची घणो पाणी पी वई। हिन सम्झो त 16-17 सालनि जी नंढड़ी छोकिरी थी पवंदी, पर माॻे नंढड़ो ॿारु थी पई। मुड़ुस खे ॾाढो अफ़सोस थियो त हाणे खेसि केरु रधु पचाए खाराईंदो। हाणे त माॻे ई हिन खां खणणो पइजी वियुसि, पर पोइ हिन ॿार खे कच्छ में खणी अची घरु